ॾिॾोखी को हो त अनवर पीरज़ादो हो। से अनवर पीरज़ादो वॾो माण्हू हो। हुनजी शाइरी और हुनजो जेके नसर नवेसी आहे उहो त असां त कुझु हुन बारे में चई बि नथा सघूं, ना ई एतिरी ॼाण रखूं था। असां तमामु दोस्त हो, तमामु राति ॾींहुं गॾु हूंदा हुआसीं। शाइरी साईं जी बहितरीनु शाइरी हुई, चंड भेटाई खे चइजांइ, ऐं हुनजो किताब बि छपियो आहे सॼो। ऐं सम्झा थो शाइरी मौजूदा दौर में जदीद शाइरी में अनवर जो वॾो हिसो आहे। अनवर साहब बेसिकली जेका शाइरी कई आहे उहा सॼी मिज़ामती शाइरी आहे। अनवर जी जेका शाइरी आहे उन में टोटली उनजे अंदरि जा जेके एहसास आहिनि उन मिज़ामत में उन्हनि जो इज़हार कयो आहे। ऐं अनवर हिकिड़ी हमागीर शख़्सियत हुयो। अनवर शाइर त तमामु वॾो हुयो। उहा बदकिस्मती आहे त अनवर जे वफ़ात खां पोइ हुनजी शाइरी जेको आहे सो मंज़र आम ते आई आहे। अनवर उन खां सवाइ जेको आहे अनवर हिकिड़ी इंस्टीट्यूशन हुयो। अनवर प्रैक्टिकलिज़म जो हामी हुयो। उन माण्हू सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे ॻोठ में जेको नियाणियुनि खे जेको आहे सो उन माण्हू जेका जागरता ॾिनी। तव्हां ॾिठो हूंदो नंढड़े ॻोठ में 7 जी तइदाद में जेके ख़वातीन आहिनि उहे कराची पूरे सिंध ऐं पाकिस्तान में जॉब कनि थियूं ऐं अदब ऐं इल्म जी फील्ड में उन्हनि जो तमामु वॾो निमाया किरदारु आहे। अनवर पीरज़ादे जूं एॾियूं घणियूं ख़ूबियूं आहिनि जेके मुख़्तसर लफ़्ज़नि में मां बयानु नथो करे सघां। ऐं सिंध सां हुनजो जेको इश्क़ हो, कचे सां हुनजो जेको इश्क़ हो, पके सां जेको हुनजो इश्क़ हो, जबल सां जेको हुनजो इश्क़ हो, काठे सां जेको हुनजो इश्क़ हो, सिंध जे ज़रे ज़रे सां हुनजी जेका मोहबत हुई उहा हिकिड़ी मिसाली हुई। ऐं मूंखे त नथो सुझे त अनवर पीरज़ादे खां पोइ या अनवर पीरज़ादे खां अॻु सिंध सां ईअं ई पाण खे मारे सिंध सां एॾो प्यारु करणु हिकिड़ो वॾो मिसाल आहे। अनवर पीरज़ादे जे लिखणनि जा ख़ासि तौर ते 3 हिकिड़ा महवर हुया। हिकिड़ी सिंध जो ज़रो ज़रो, सिंध जा हक़, इंसानी हक़, सिंधी माण्हुनि जा हक़, उन ते हुनजो कलम तलवार वांगुरु उड़ो। ऐं नंबर 2 ते भिटाईअ जे फ़िक्र खे अनवर पीरज़ादे जंहिं नए अंदाज़ में असां वटि पेश कयो उहो हिकिड़ो वॾो अहसान आहे हुनजो सिंध ते, सिंधी माण्हुनि ते। त भिटाईअ खे हीअं सम्झो जीअं अनवर ॿुधायो त हीअं भिटाईअ खे पढ़ो। ऐं हुनजो पंहिंजो जेको गीत हुयो जेको 73 में हुन लिखियो हो त ए चंड भिटाईअ खे चइजां, 73 में हुनजो उहो गीत, उन में जीअं भिटाईअ सां हुन पंहिंजी अक़ीदत, भिटाईअ सां पंहिंजी वेझड़ाई जेका हुन ज़ाहिर कई उहा अॼु ऐं सुभाणे जी सिंध खे हिकिड़ी मशाले राह वांगुरु उहा जेका आहे उहा कमु ईंदी। ऐं उन खां पोइ भिटाईअ खे नए अंदाज़ में सम्झण जो हिकिड़ो मौक़ो मिलंदो, नए अंदाज़ में पधिरो करण जो हिकिड़ो मौक़ो मिलंदो। मुहण जो दड़ो जंहिंखे सिम ऐं कलर खाई रहियो आहे, अनवर उन ते एॾो ॾुखारो हूंदो हो, एॾो उन ते उनखे अफ़सोस थींदो हो जो हुन हर विख ते, हर हंध ते मुहण जे दड़े लाइ लिखियो। हुन अंग्रेज़ीअ में लिखियो, हुन सिंधीअ में लिखियो, हुन तक़रीरूं कयूं, हुन ॻाल्हायो। त अनवर जूं जेके 3 ख़ासि तौर ते, हिकु सिंध, ॿियो भिटाई ऐं 3 मुंहं जो दड़ो। जंहिंखां पोइ ॻाल्हाईंदे मंज़ूर अहमद चांडे चयो त अनवर जो मुर्की ऐं भाकुर पाए मिलण वारो अंदाज़ मूंखां ज़िंदगी भर न विसरी सघंदो। जेको बि माण्हू अनवर पीरज़ादे सां मिलियो हूंदो हू खेसि कॾहिं बि विसारे न सघंदो। हिन चयो त मां पंहिंजी सॼी ज़िंदगीअ में अनवर खे कंहिंजी गिला कंदे न ॾिठो ऐं न ई वरी कंहिंखे अनवर जी गिला कंदे ॾिठुमि। उन मौक़े ते राजनाथन शाही पंहिंजो मज़मून सोट अनवर पढ़ियो, जंहिंमें संदसि चवणु हो त अनवर भली त सिंध सां थियल ज़ुल्म ऐं उन जे मारे मुञ कयल अवाम खे ॾिसी अंदरि ई अंदरि में कढ़ंदो हुजे, पर हुन जे हमेशह मुर्क हूंदी हुई। संदसि चवणु हो त अनवर घण रुखी शख़्सियत हुअण सां गॾोगॾु हुसन परस्त पिणु हो। उन मौक़े ते मुनिस अयाज़, आजिज़ जमाली, ज़ैद पीरज़ादे, शाह मोहम्मद पीरज़ादे ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। उन मौक़े ते ख़ासि महिमाननि मां ख़िताब कंदे नाले वारे लेखक सिराजुल हक़ मेमण चयो त अनवर पीरज़ादे जहिड़ा माण्हू सिंध जो सरमायो आहिनि, उन्हनि खे अहिड़ो मान ॾियणु घुरिजे जेको हिननि जो हक़ आहे। अनवर लेखक, खाबीधर जो सरवाण, अदीब, सियाह, सिंध दोस्त, आर्कालॉजिस्ट, भिटाईअ जो पारखू ऐं घणो कुझु हो।
हिन चयो त अनवर भिटाईअ जे सिंध परस्ती ऐं हिन जे फ़िक्र समेत ॿियनि आम मसइलनि ते लिखियो। संदसि छपियल मवाद छाया करायो वञे। हू हिकु बेबाक ऐं यगानो लेखक हो। उन मौक़े ते लेखका नूरुल हुदा चयो त मौजूदा वक़्त में सिंधी अदब ऐं सिंधु दरिया जी साॻी सूरत हाल आहे। सिंधी अदब में बि सिंधु दरिया जा वारी वारी उॾामी रही आहे ऐं गैर संजीदा रवैया पैदा थी विया आहिनि। संदसि चवणु हो त अनवर लतीफ़ जो पारखू ऐं संजीदा लेखक हो। नई टहीअ जे अदीबनि खे हिन जे किताबनि मां पिराइणु घुरिजे। नाले वारे शाइर इमदाद हुसैनी जो चवणु हो त लतीफ़ जी शाइरीअ खे रसूल बख्श पली जो ऐं सैफ बनीअ जे आवाज़ में रिकॉर्ड कयो वञे हा। अनवर बिशाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते कलाकनि जा कलाक ॻाल्हाईंदो हो। अफ़सोस अनवर ऐं सैफ मोकिलाए विया पर खेनि रिकॉर्ड करण जो कमु न थी सघियो। उन मौक़े ते सीनियर लेखक बदर वड़े चयो त अनवर सां 35 सालनि जे साथ में सिंध जा माग मकान घुमिया ऐं समूरी सिंध जा कशाला कंदे ज़ख़्मी बि थियासीं। हाणे मां जॾहिं बि कारूंझर या खीरथर जबल ते वञा थो त जबल मूंखां पुछनि था बदर अकेलो थो ॾिसजी अनवर किथे आहे। अनवर पंहिंजे तहरीरनि ऐं तक़रीरनि ज़रिए फ़िक्र जा नवां बिज पोखिया आहिनि ऐं हू ख़ुदि बि शऊर जो बिज हो। जॾहिं त सहर इमदाद जो चवणु हो त अनवर पीरज़ादे भिटाईअ ते अंग्रेज़ीअ में बि घणो कुझु लिखियो जेको मूंखे सिंध यूनिवर्सिटीअ जे शागिर्दनि खे पढ़ण में काफ़ी मदद ॾींदो आहे। उन मौक़े ते लेखक जामी चांडे चयो त अनवर जी शख़्सियत घण रुखी ऐं तख़लीक़ी हुई। हू हिकु रोशन ख़्याल शख़्स हो। हिन जी ज़ाती ज़िंदगीअ वांगुरु संदसि शाइरीअ में बि पोरियत सां प्यार जो इज़हार आहे। अनवर वटि जेतिरी सिंध जे मागनि मकाननि सूफ़ियुनि बुज़ुर्गनि सकाफ़ती जाग्राफ़ी तोड़े सिंध जे मसइलनि समेत तारीख़ जी जेका ॼाण ऐं मुतालो हो उन लिहाज़ खां हिन पंहिंजी ज़िंदगीअ में तमामु घटि लिखियो। हू पंहिंजी ज़िंदगीअ जो घणो वक़्तु सेरनि सफ़रनि ऐं नई तहक़ीक़ जी ॻोल्हा में मसरूफ़ रहियो। उन मौक़े ते सिंध जे शाइरनि ऐं अदीबनि अनवर पीरज़ादे जे अदबी ऐं सहाफ़ती काविशुनि खे साराहींदे चयो त अनवर सिंध जे झर झंग जबलनि ॿूटनि पखियुनि ऐं जीतनि सां बि प्यारु कंदे उन्हनि ते तहक़ीक़ करे वॾा लेख लिखिया ऐं हू कुते जी क़बर खां वठी सिंधु दरिया जे पहिरें छेड़े खां आख़िरी छेड़े ताईं वियो। उहो हिन जो सिंध सां मुहबत जो इज़हार हो ऐं हू भिटाईअ जो पारखू ऐं शाह अब्दुल लतीफ़ जो बाशऊर ऐं मुहबती लेखक हो। तक़रीब जे आख़िर में अनवर पीरज़ादे पुट ज़रार पीरज़ादे महिमाननि जो शुक्रियो अदा कंदे चयो त अनवर पीरज़ादे जे किताबनि छपाइण वारो सिलसिलो ईअं ई जारी रहंदो।